इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, सिंध जे नए माली साल 2026-2027 जी जेका बजट आहे उहा सुभाणे सिंध असेंबली में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पेश कंदो। हिन बजट में गैर तरक़ियाती जेको बजट आहे उन में 2560 अरब रुपया जेके मुख़्तस करण जी जेका तजवीज़ आहे उहा आहे। उन सां गॾोगॾु तरक़ियाती जेको बजट आहे उन में 1018 अरब मां घटाए करे उनखे 700 जेको आहे त 20 अरब करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां गुज़िरियल साल जी भेट में जेके तरक़ियाती बजट आहे उनमें 300 अरब रुपयनि जो जेको आहे त कट लॻायो वियो आहे। जारी तरक़ियाती जेके रिथाऊं आहिनि उन्हनि जे लाइ सिर्फ़ु 400 अरब रुपया रखण जी जेका तजवीज़ आहे उहा शामिल आहे। हालत इहा आहे त सिंध जे अगरि सिहत जे हवाले सां पाण ॻाल्हि कंदासीं त सिहत जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु ख़राबु आहे। उहो सरकारी अस्पतालूं हुजनि प्राइवेट अस्पताल हुजनि, जॾहिं बि तव्हांजो वञणु थींदो त अस्पतालूं सथियल आहिनि। उन मां इहो अंदाज़ो लॻाए सघे थो त केतिरा माण्हू बीमारियुनि सबबु मजबूर थी करे सरकारी अस्पतालनि जो रुख़ कनि था, पर हिन भेरे सिहत जे हवाले सां को ख़ासि जेको आहे त इज़ाफ़ो ॾिसण में न पियो अचे, बजट न रखियो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां तालीम जेका तमामु ज़रूरी आहे, सिंध जे स्कूलनि जी जेका हालत आहे उहा ख़राबु आहे। तालीम न हुजण सबबु क़बीलाई जहिड़नि खां वठी मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि मामलनि ते माण्हू पाण में विढ़िया पिया आहिनि, पर उन तरफ़ बि हिन बजट में को ख़ासि ध्यानु न ॾिनो वियो आहे। पेंशन जे हवाले सां केतिरो जेको आहे त रखियो वियो आहे। आमतौर ते असां वटि थींदो ई आहे त वफ़ाक़ी सरकार जिते पेंशन में या सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में वाध कंदी आहे, सूबाई हुकूमतूं बि उनजे वेझो वेझो ई को फ़ैसिलो कंदियूं आहिनि। इन सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं सुभाणे जेका बजट पेश थिए पई उन ते कहिड़ी सूरत हाल आहे, केतिरो आम माण्हू लाइ हीउ जेको बजट आहे उहो फ़ाइदेमंद साबित थींदो। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी जेको बजट पेश कयो आहे उन ते पीपल्स पार्टी खे अञा ताईं नून लीग जी जेका सरकार आहे उहा राज़ी न करे सघी आहे। हिकु तरफ़ वफ़ाक़ में पीपल्स पार्टी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करे पई, इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे त हू जेको बजट आहे उहो अवाम दोस्त न आहे, पर सुभाणे जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सरकार बजट पेश कंदी त उन में केतिरे अवाम जी भलाई जा जेके मनसूबा आहिनि उहे शामिल हूंदा। इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सगीर चांडियो साहिबु आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि कराची जा। सगीर साहिबु तव्हांजी महिरबानी। कुझु देरि में असद शर साहिबु आहिनि असांजा इस्लामाबाद जा रिपोर्टर, उहे असांखे जॉइन कंदा। सगीर साहिबु, हीउ जेको बजट वारो मामिलो आहे, अॼु सभ खां पहिरियां ही ख़बर बि तव्हां ब्रेक कई, ख़बर हलाई ॿुधायो त जेको आहे त केतिरो कट लॻायो वियो आहे। सभ खां पहिरियां त मजमूई तौर ते ॿुधाइजो त हीउ जेको बजट आहे उहो केतिरे अरबनि जो आहे, केतिरा जेके मनसूबा आहिनि उहे नवां शामिल, इहो बि ॿुधाए पियो वञे त नवां मनसूबा न आहिनि। मजमूई तौर ते सॼे बजट ते आगाह कजो नाज़रीन खे छा सूरत हाल आहे। ॾिसो, सिंध जी जेका नए माली साल जी बजट सुभाणे जेका पेश थियणु वञे पई जी, उनमें कुझु ख़ासि कोन्हे ऐं तमामु जेका हालत बजट जी उहा ख़राबु ॿुधाई पई वञे। जेकी मूंखे अंग अखर मिलिया आहिनि उन मां जेका डेवलपमेंट यानी हर साल ईअं थींदो आहे त सिंध जी तरक़ी जे लाइ डेवलपमेंट बजट खे फोकस कयो वेंदो आहे। हाणे गुज़िरियल साल खां अञा बि हिकु साल अॻु वञूं त 493 अरब रुपया बजट हुई, जेका वधाए करे गुज़िरियल साल 520 अरब रुपया कई हुई, यानी वधाई वई। हाणे वरी हिकु साल असां वरी ॿीहर सफ़ा पोइते हलिया विया आहियूं, यानी नए माली साल जी बजट में 520 अरब रुपयनि मां घटाए करे हाणे 385 अरब रुपया रखिया आहिनि। यानी इते बि जेको आहे तरक़ियाती बजट जेका सूबे जी निज तरक़ियाती चई सघूं था, इन मां ई अंदाज़ो करे सघूं था त हीउ बजट केतिरो अवाम लाइ फ़ाइदेमंद थी सघे थो। सूबे जी जेका तरक़ी जे लाइ जेका सूबाई तरक़ियाती प्रोग्राम आहे उन में 520 अरब रुपयनि मां घटाए 385 अरब रुपया जेका बजट उहा रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मजमूई तौर ते जेका गुज़िरियल साल यानी साल 2025 ऐं 26 जी जेका तरक़ियाती बजट हुई 1018 अरब रुपया हुई, उन्हनि मां हिननि घटाए करे हाणे 720 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि जी सूबे जी टोटल जेका वफ़ाक़ मां जेके पैसा ईंदा या जेकी परॾेही जेका फंडिंग वारा जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि मां, ऐं उन खां अलावा जेके सूबे जी तरक़ियाती बजट आहे ऐं ज़िले जी तरक़ियाती, मजमूई तौर ते जेका तरक़ियाती कुल तरक़ियाती बजट आहे सूबे जी उहा 720 अरब रुपया आहे। यानी जेका गुज़िरियल साल 1018 अरब रुपया हुई उन्हनि मां घटाए करे हाणे यानी पोइते पिया वञूं, पाण माण्हू ॾींहों ॾींहुं अॻिते पिया वञनि, असां तरक़ी जे हिसाब सां ॾींहों ॾींहुं पोइते पिया वञूं। यानी 1018 अरब रुपयनि मां घटाए करे
720 अरब रुपया जेके आहिनि उहे तरक़ियाती बजट लाइ रखण जी जेका उहा तजवीज़ ॾिनी वई आहे। त मजमूई तौर ते तक़रीबन जेके 3600 जेके लॻभॻि तरक़ियाती जेके रिथाऊं आहिनि, जेके गुज़िरियल साल ई 3642 जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि, उन्हनि ही जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि ही सिर्फ़ु मख़सूस कराची या मजमूई तौर सॼे सिंध ही सॼी सिंध जे लाइ जेके 520 अरब रुपया जेके गुज़िरियल साल हिननि रखिया हुया उहे 3642 आहिनि। हिकिड़ो बि मनसूबो हुननि नाहे वधायो, उहे 3642 मनसूबा उहे सेम हिन ई बजट में मतिलबु फिट कया विया आहिनि। त हाणे उहे मनसूबा कॾहिं मुकमल थींदा, इहो बि हिकिड़ो सुवालु आहे। त इहो बि सुवालु आहे त छा ही जेके पैसा रखिया अथनि त इन्हनि पैसनि सां ई इहे मनसूबा अञा मुकमल थींदा या अञा इन्हनि खे पिया इंगाईंदा पिया गीलींदा? सुभाणे इन ते अञा अॻिते अचूं पिया। इन्हनि जी तमामु वॾी कहाणी आहे। इहा जेके मनसूबा मुकमल नथा थियनि ऐं उन्हनि जी कामरनि जी लापरवाही आहे, नाक़स कारकर्दगी आहे। ईअं नाहे जो हिननि जे लाइ पैसा रिलीज़ नथा थियनि, पैसा बि हिननि जे लाइ रिलीज़ थियनि था। बहरहाल मां अचां पियो नई बजट ते त उन जे लाइ जेका ज़िले जी तरक़ियाती बजट आहे, हाणे सॼे सूबे में 30 ज़िलनि जे अंदरि हिननि गुज़िरियल साल गुज़िरियल साल जेके आहिनि उहे 55 अरब रुपया तरक़ियाती बजट लाइ रखिया हुया। हाणे उन्हनि में बि यानी सॼे सूबे में उन्हनि में हाणे जेके ज़िलनि जी जेका तरक़ियाती बजट आहे उहा 55 अरब रुपयनि मां घटाए करे रुगो 15 अरब रुपया रखिया अथनि। यानी 40 अरब रुपयनि जो ज़िले तरक़ियाती बजट में हिननि कट हयो आहे ऐं सूबाई तरक़ियाती बजट में अलॻि सां जेका आहे उहा 300 अरब रुपयनि जो कट आयो आहे। जेका 1000 अरब रुपयनि जी बजट हुई उन्हनि खे खणी 700 अरब ते आया आहिनि। जेका 55 अरब रुपयनि जी ज़िले तरक़ियाती बजट आहे उन्हनि खे 15 अरब रुपयनि ते खणी आया आहिनि। त ही सूबाई तरक़ियाती बजट आहे जेका सुभाणे सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह जेको आहे उहो पेश कंदो। ऐं ॾिठो वञे त तरक़ियाती प्रोग्राम ते असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रोग्राम बि कंदा रहिया आहियूं त तरक़ियाती मनसूबनि जी का ख़ासि हालत बहितर न आहे। उन्हनि जी ॾींहों ॾींहुं जेका आहे उहा बजट बि रिलीज़ कई वञे थी, पर उते सरज़मीन ते तॾहिं जॾहिं वेंदो त उते उहा सूरत हाल नज़र नथी अचे। मनसूबा जेके आहिनि उहे मुकमल। पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी जी या वफ़ाक़ी सरकार खां शिकायत बि रहे थी त भई सिंध खे जेको आहे जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि जेके वफ़ाक़े ॾियणा आहिनि, जीअं ख़ासि तौर ते मोटरवे आहे, अहिड़े जेके मनसूबा आहिनि उहे शुरू न पिया कनि, पर मजमूई तौर ते जेके हिननि खे पाण कमु कराइणा आहिनि उहे कम बि रोले जो शिकार आहिनि। असद शर साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। असद साहब तव्हांजी महिरबानी। असद साहब सभ खां पहिरियां त इस्लामाबाद जी सूरत हाल ॿुधाइजो। वफ़ाक़ी सरकार पंहिंजी बजट पेश करे छॾी, अञा जेके अंग अखर आहिनि, घणा जेके मामलात आहिनि उहे अवाम खे न पिया ॿुधाया वञनि। ख़ासि तौर पीपल्स पार्टी जी बि आहे शिकायत आहे त जेके मामला असां सां तइ थिया उन्हनि खां जेको आहे वफ़ाक़ी सरकार फिरी वई आहे, अंग अखर तब्दील कया विया आहिनि। आहे छा मामिलो, छा ॿुधाईंदा पीपल्स पार्टी वारा? ऐं अॼु हिकिड़ी कोशिशि बि हुई त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे परचायो वञे, छा राज़ी थी विया आहिनि? आहे छा मामिलो साईं? बिल्कुलु सुभाणे सिंध सां हमेशह वेसागाती थींदी रही आहे। ख़ासि तौर ते जेके सिंध में तरक़ियाती कम आहिनि उन्हनि ते वफ़ाक़ जी ॼण नज़र ई न हूंदी आहे। जॾहिं बि सिंध खे वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं बि कंहिं बि तरक़ियाती कम में पैसा ॾिना आहिनि त ॼण ख़ैरात सम्झी पैसा ॾिना वेंदा आहिनि। हिन बजट में बि साॻी सूरत हाल पैदा कई वई आहे। काफ़ी जेके ॻाल्हियूं थियूं पीपल्स पार्टी ऐं हुकूमत विच में बजट खां अॻु जी थोरो ॻाल्हि कयां, उनमें काफ़ी शयूं बजट देर थियण जो सबबु बि इहो ई हो त पीपल्स पार्टी इन्हनि शयुनि ते राज़ी न पई थिए। छाकाणि जो हिकु त सिक्योरिटी जे नाले ते घणो सूबनि खे कट हयो वियो ऐं सिक्योरिटी जे नाले ते काफ़ी जेके पैसा NFC जी मद में त अचनि पिया, पर होॾां वरी सिक्योरिटी जे नाले ते उन्हनि उहे पैसा वापसि वरिता। उन खां पोइ उन ते काफ़ी सूबनि जो गौर बि हुयो, पर ज़ाहिर आहे उन में इदारनि जी इन्वॉल्वमेंट हुई, जंहिंजे करे समूरनि जेके बल्कि चइनी सूबनि खे उन ते ख़ामोशी बि अख़्तियार करणी पई। ऐं गॾोगॾु जॾहिं इहे समूरा मामला हल थी विया, पीपल्स पार्टी सां बजट में वाइदा बि कया विया त तव्हां जेका बजट पेश कंदासीं, तव्हांजा जेके मुतालबा आहिनि उहे उन्हनि में ईंदा। जॾहिं बजट जा अंग अखर जे शुरूआती ॾींहंनि में हुया त तव्हां रुगो असांजे लाइ सिंध जो हिकिड़ो वॾो मनसूबो आहे सखर हैदराबाद मोटर हुयो, उनजे लाइ सिर्फ़ु 20 अरब रखिया विया हुआ। उन खां पोइ जेको आहे वरी पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान हुआ नाराज़ थी विया, उन्हनि खे 30 अरब ताईं आंदो वियो। ऐं बाक़ी को ख़ासि तरक़ियाती कमनि जे लाइ पैसा न आहिनि रखिया विया। इन जे करे गुज़िरियल ॾींहं खां वठी हिन वक़्तु जंहिं वक़्तु असीं पाण हिन प्रोग्राम में ॻाल्हायूं पिया, हिन वक़्तु बि नाणे वारो जेको डिप्टी वज़ीर आज़म आहे इसहाक़ डार ऐं नाणे वारो मुमलिकती वज़ीर आहे बिलाल अज़हर कियानी हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्लियामेंट हाउस में उनजी चेंबर में मौजूदु आहिनि।
इन खां अॻु नवीद कमर, शेरी रवान समेत ॿिया जेके अॻुवान आहे उन्हनि बजट मुतलिक़ जेका आहिनि ब्रीफिंग ॾिनी आहे। थोरी देरि अॻु में मुंहिंजी मुलाक़ात थी पीपल्स पार्टी जेका शाज़िया मरी साहिब आहे, उन ॿुधायो त काफ़ी ख़दशा आहिनि असांखे जेको आहे बजट जा हिकिड़ा अंग अखर ॾेखारिया विया हुआ। जेकॾहिं असीं गहराई में वेंदासीं त ॼण की बजट मंज़ूर थियण जहिड़ी न आहे, पर जेकॾहिं असीं मुल्की मफ़ाद में वञूं था त बजट जे अंगनि अखरनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां क़बूल त करिणो पवंदो। सो पीपल्स पार्टी कोशिशि करे पई जेतिरो कढी सघे, जेतिरियूं मामला अॻिते वधाए, जेतिरा पैसा हिननि खां जेके वफ़ाक़ी हुकूमत खां कढी सघे। ऐं ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो सभ खां वधीक ध्यानु सिंध ते आहे हिन वक़्तु। ऐं जेकॾहिं तनक़ीद थिए थी त सिंध मां थिए थी, जेकॾहिं का तारीफ़ थींदी त बि सिंध जा मनसूबा ॾिसी तारीफ़ कई वेंदी। इन जे करे हुननि जो घणो ज़ोर सिंध जे मनसूबनि ते आहे। ऐं सिंध जा जेके मनसूबा आहिनि उन में मूंखे नथो लॻे त को वफ़ाक़ खे का एॾो को इंट्रस्ट आहे सवाइ सखर हैदराबाद मोटरवे जे। जेतिरी हिननि कोशिशि कई आहे उन बावजूद बि त तव्हां चयो त भई 20 अरबनि खे वधाए करे 10 अरब कराए सघिया, बाक़ी त को ख़ासि मनसूबो शामिल न कराए सघिया पीपल्स पार्टी नून लीग जी वफ़ाक़ी सरकार खां। बिल्कुलु ईअं हो त जॾहिं इन क़िस्म जा इजलास बजट मुतलिक़ हलंदा हुआ, वज़ीर आज़म सां जूं मुलाक़ातूं हूंदियूं हुयूं त असां उन्हनि खे मुसलसिल कवरेज ॾिनीसीं ऐं कोशिशि कईसीं त सिंध हुकूमत खां उनजो मौक़िफ़ वठिजे। पर ज़ाहिर आहे सिंध हुकूमत खे अंदरां इजलासनि मां का ख़ासि उमेद न हूंदी हुई त मौक़िफ़ ॾियण खां सवाइ गाॾियूं डोड़ाए ईअं सम्झे तो तव्हां निकिरी गुज़र करे वेंदा हुआ, मीडिया सां ॻाल्हाईंदा बि न हुआ, बीहंदा बि न हुआ। पर पोइ बि सिंध जा जेके अहम मनसूबा आहिनि, ख़ासि तौर ते मेरान हाईवे जिते सवनि जी तादाद में जेके माण्हू मरंदा आहिनि रोड हादसनि में, हुनखे बिटो करण वारो जेको मनसूबो हो, राणी सखर खां मोरो ताईं जेको मोटर रोड आहे इनखे जेको आहे हाईवे खे वधीक जेको आहे वेकिरो करण वारा जेके मनसूबा आहिनि उन्हनि ते एतिरी रक़म न रखी पई आहे जो तव्हां हिन साल उन्हनि रोडनि ते कमु मुकमल कराए सघो। ईअं ई यानी उन्हनि रोडनि जो कमु त हींअर जेको ॿुधायो पियो वञे, जेके इतला आहिनि उन्हनि ते शुरू त थी वियो आहे, पर ज़ाहिर आहे उन्हनि ते पैसा न हूंदा, ठेकेदार पंहिंजे घरां ख़र्च कोन कंदो ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि एतिरा पैसा उन्हनि खे न ॾींदी। हिन दफ़े जेको सिक्योरिटी जे नाले वॾो सूबनि खे कटायो वियो आहे, इहो हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। त ठीकु आहे असद साहब, तव्हां सां गॾु रहो। हिकु तरफ़ वफ़ाक़ी सरकार सिक्योरिटी नाले ते कटायो आहे त ॿिए तरफ़ सिंध सरकार वरी कराची जे नाले ते कट हणी करे ख़ासि तौर ज़िलनि जो जेको बजट आहे उनमें तक़रीबन 40 अरब रुपए जो कट लॻायो आहे। सॻी साहिब, हीउ छा मामिलो आहे जेको आहे त हीअ जेके ज़िलनि खे जेके तरक़ियाती स्कीमूं हुयूं उन्हनि खे हिन भेरे कट लॻायो वियो आहे, छा अंग अखर आहिनि? त उनमें जेकी कराची जा जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि उनमें तक़रीबन 8 अहिड़ा मेगा प्रोजेक्ट्स आहिनि। हाणे वरी ईअं कयो वियो आहे जो लोकल गवर्नमेंट जी बजट ऐं कराची जा जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जी बजट खे गॾायो वियो आहे। ऐं गुज़िरियल साल हिननि 8 अरब रुपया जेके आहिनि उहे कराची जी मेगा बजट्स मेगा जेके प्रोजेक्ट्स लाइ उहे रखिया हुया। हिन भेरे ईअं कयो वियो आहे त मजमूई तौर ते ऐं गुज़िरियल साल 74 अरब रुपया लोकल गवर्नमेंट में रखिया विया। त मिलाए करे इहे जेके 82 अरब रुपया थियनि था लोकल गवर्नमेंट जी बजट ऐं कराची जा मेगा मनसूबा जेके आहिनि। त हाणे ॿी जेका सॼी सिंध जे यानी बहराड़ी वारनि इलाइक़नि में या सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेका ज़िले तरक़ियाती बजट आहे उते बजट वधाइण बदिरां उते बजट घटाई वई आहे, यानी 55 अरब मां 15 अरब रुपया कई वई आहे। वरी पाण हाणे अचूं था कराची जे मेगा प्रोजेक्ट्स ते, उते वरी हाणे ईअं 82 अरब रुपयनि में वधाए करे हिननि 99 अरब रुपया रखी छॾिया आहिनि। यानी उते हिते जेको प्रेशर आहे, माना मतिलबु इहो आहे त जिते माण्हू दाहकूक कंदा त उते कुझु न कुझु वरी हीअ करण जी कोशिशि कंदा, जिते माण्हू ख़ामोश हुजनि, वॾेरनि जे रहमो करम ते हुजनि त उते उन्हनि जे वरी कट लॻाए हुते। पीपल्स पार्टी जी हमेशह कोशिशि रही आहे त कराची में सुठो कमु कजे, पर तव्हांजे साम्हूं आहे कराची जे मनसूबनि में बि जेका उहा करप्शन थिए थी। ताज़ो जेको हीअ BRT येलो लाइन में तक़रीबन 7.25 अरब रुपयनि जो उनमें घपलो थियो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया बि जेके आहिनि उहे मनसूबा आहिनि, उनमें त वर्ल्ड बैंक जो प्रेशर हुयो त उहे पैसा जेके आहिनि वापसि कराया वञनि त उनजे अकाउंट में पैसा वापसि बि थी वेंदा 2-3 ॾींहंनि में। त चवण जो मतिलबु आहे त कराची में भली कमु कयो, लेकिन सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि तरक़ियाती मनसूबा आणियो। हीअ तरक़ियाती मनसूबा नवां त हिननि कोन आंदा, जेके पुराणा आहिनि, जेकी 20-20 साल पुराणा मनसूबा आहिनि उन्हनि जे लाइ बि बजट बि रिलीज़ थिए थी, पर उनजे बावजूदि सरज़मीन ते को कमु नथो थिए। हिननि जा मुख़्तलिफ़ मनसूबा आहिनि ऐं 20-20 साल थी विया आहिनि, उन्हनि मनसूबनि जेके आहिनि उहे मुकमल कोन पिया थियनि। हाणे ॻाल्हि कयूं पिया जीअं हाणे वफ़ाक़ी हुकूमत जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि,
हिननि में गुज़िरियल साल 76 अरब रुपया रखिया विया त वफ़ाक़ी जेके सहकार सां जेके मनसूबा आहिनि उन्हनि जे लाइ 76 अरब रुपया जेके आहिनि उहे वफ़ाक़ी हुकूमत ॾींदी। हिन भेरे वरी घटाए करे उहा 64 अरब रुपया यानी हिननि बजट में इहो ॿुधायो आहे 64 अरब रुपया मिलंदा। त जेके वॾा वॾा मनसूबा आहिनि ख़ासि तौर ते ॾिसो तव्हां 2010 वारी ॿोॾि ॾिठी, 2022 वारी ॿोॾि ॾिठी, तबाही मचाई ऐं शहरनि जा शहर जेके आहिनि उहे ॿुॾी विया ऐं तक़रीबन 21 लख जेके आहिनि उहे घर तबाह थिया। RBOD वारो मनसूबो जेको आहे 2001 खां शुरू थियो आहे, 2026 में वेठा आहियूं, नथो लॻे त इहो 2050 ताईं बि इहो मुकमल थींदो। त जेकी ग़लति प्लानिंग कनि था सिंध जा जेके ऑफिसर्स आहिनि या वफ़ाक़ी हुकूमत यानी इहो वापडा जो प्रोजेक्ट आहे त उन्हनि जी निशानदेही करे प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे सही तरीक़े सां आणणु घुरिजनि, उन्हनि जी प्लानिंग थियणु घुरिजे। जेकॾहिं एॾो वॾो हाणे उन ते तक़रीबन 40 अरब रुपया उन ते ख़र्च बि थी चुका आहिनि, हाणे हिननि खे ख़बर पई आहे त इहो सॼो जेको प्रोजेक्ट आहे उहो नाकाम आहे, इहो उन ते जेतिरो कमु कजे उहो ज़ाया थी वेंदो। उन जो हिसाब केरु ॾींदो जेको ही त उहो ई त चऊं था त ही जेके 40 अरब रुपया तव्हां ख़र्च कया ऐं उन में हाणे ज़ाहिर 2010 वारी ॿोॾि आई त बि उहो मनसूबो कमु न आयो, वरी 2022 जी ॿोॾि आई उन्हनि मनसूबो उन्हनि ई तबाही मचाई, ॿिन्ही पासनि खां टुटी पियो। त असल में हिननि उल्टो शुरू कयो त हिननि असल में इन्हनि खे इहो जेको बलूचिस्तान जे इलाइक़े जाफराबाद मां इहो पाणी अचे थो ड्रेनेज जो, इहो यको हलंदो अचे थो कंबर शहदाद कोट मां सेवण यको हेॾां गारे वारी साइड, हिते समुंड में पाणी छोड़ करिणो आहे, नेकाल करिणो हुते। त हिननि वरी उल्टो कयो आहे त इहो सॼो जेको मनसूबो आहे उहो तबाह आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके मनसूबा आहिनि उन में वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहा गुज़िरियल साल यानी 2000 जेको ख़तमु थिए थो साल 2025-26 उन जे लाइ बजट ई न रखी, सिंध हुकूमत में उन जे लाइ बजट न रखी। त अहिड़े क़िस्म जा जॾहिं मनसूबा तव्हां आणियो था त उन्हनि खे कंप्लीट कयो। बिल्कुलु ईअं आहे। सॻी साहब मां वेंदुसि असद साहब ॾे। असद साहब तव्हां ॾे ईंदुसि जीअं तव्हां चयो त को वफ़ाक़ी सरकार सिंध के तरफ़ ध्यानु न पई ॾे, पीपुल्स पार्टी जी फरमाइश ते उनजे एहतजाज ते खणी 10 अरब वधाए उहे असान करे छॾियऊं। छा ही वफ़ाक़ी सरकार जी आख़िर रविश छा आहे? ही सिंध खे पंहिंजो हिसो नथा सम्झनि? मामिलो छा आहे जो जॾहिं बि बजट पेश थियो ज़ाहिर ॻाल्हि आहे वफ़ाक़ आहे, चइनी सूबनि जो हक़ आहे उनजे बराबरि जो, त सिंध खे बि को मेगा जेको प्रोजेक्ट आहे उहो वफ़ाक़ी सरकार पाण बि ॾे आहे, वज़ीर आज़म सभिनी जो आहे, सभिनी सूबनि जो वज़ीर आज़म आहे, छो आख़िर अहिड़ी रविश आहे साईं? ॾिसो इहा ॻाल्हि काफ़ी वक़्त खां मशहूरु बि आहे ऐं हिते मिसाल बि ॾिनो वेंदो आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते, त जॾहिं नवाज़ लीग जी हुकूमत रही आहे वफ़ाक़ में त सिंध सां हमेशह बेअचाई थींदी रही आहे। उनजो सबबु इहो आहे त नवाज़ लीग जी जेका घणी तरजीह आहे उहा पंजाब रहियो आहे ऐं उनजो घणो ध्यानु बि पंजाब ते रहियो आहे। हाणे बि जेको असांखे जेको ज़रिया ॿुधाइनि था जेके मोटरवे जे लाइ 10 अरब रुपया इज़ाफ़ी, पहिरियों त 20 अरब हुननि रखिया पर सखर हैदराबाद मोटरवे 10 अरब जेके इज़ाफ़ी आहिनि उहो बि NQM जी फरमाइश ते रखिया विया आहिनि, छाकाणि जो इहो कराची वारो जेको मिसिंग लिंक आहे, कराची वारे रोड खे हिननि सुपर हाईवे जो दर्जो ॾिनो आहे, इहो हुनखे मोटरवे नथो चई सघे कंहिं बि सूरत में, छाकाणि जो हुन में सहूलियतूं न आहिनि। इहे इज़ाफ़ी रक़म उनजे लाइ रखी वई आहे त जीअं उतां खां ई पोर्ट खां कराची पोर्ट खां हिन मोटरवे जी शुरूआति कजे ऐं इहो इनखे मुकमिल कजे ऐं फ़िलहालु हिन दफ़े शुरूआति कजे, पोइ जेके आहिनि प्राइवेट पार्टनरशिप सां बाक़ी जेके हिन जा मिसिंग लिंक आहिनि उहे ठाराइजनि। ऐं गॾोगॾु जॾहिं बि सिंध जा के वॾा मनसूबा ईंदा आहिनि त उते जेके आहिनि दाऊं असांखे घणियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि ऐं जेका वफ़ाक़ी सरकार जी जेका ब्यूरोक्रेसी आहे उहा बि न चाहींदी आहे त सिंध में के वॾा प्रोजेक्ट अचनि। तव्हां ॾिसो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जीअं असां हालांकि सॼे मुल्क जो प्रोग्राम आहे पर हिते वफ़ाक़ी हुकूमत में इहो मशहूरु इन करे आहे इन सां इहे ॼण की पीपुल्स पार्टी पंहिंजे वोटरनि खे हिकिड़ी रक़म पई ॾिए, इहे समूरा वोटर जंहिं बि इन ग़रीब खे इहे जेके पैसा मिलनि पिया इहे ॼण की कंहिं पीपुल्स पार्टी जे वोटर खे पिया मिलनि, न कंहिं जेके आहिनि उन कंहिं फ़ाइदो थिए पियो हुन मां को बि। हालांकि 3 सूबनि जो उहो ई चऊं पिया उनखे रुॻो छाकाणि जो हुन में बेनज़ीर साहिब जो नालो आहे, इन करे वोटर बि घणो औरतुनि जी पोलिंगनि में पीपुल्स पार्टी खे अक्सर चवंदा आहिनि वोट बि घणो पवंदो आहे। इन जे करे वफ़ाक़ी हुकूमत जी तरजीह KPK न आहे, वफ़ाक़ी हुकूमत जी तरजीह को जेके ॿिया सूबा आहिनि बलोचिस्तान आहे उहो न आहे, पर हिनजी हर जेका सॼी जेका हिननि जी तरक़ियाती वफ़ाक़ जी बजट आहे उहा सॼी जेका आहे 300 अरब जी जेका आहे बजट जेका आहे बलोचिस्तान जी आहे। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़े समूरे सूबे जी बजट ऐं वफ़ाक़ हुन जे लाइ 300 अरब रुॻो हिते वफ़ाक़ी तरक़ियाती कमनि जे लाइ रखिया आहिनि
ऐं उनमें जेके आहिनि अध खां वधीक जेका रक़म आहे उहो पंजाब जे मनसूबनि जे लाइ आहे। सही त इहे समूरे जेके शयूं ठीकु आहे। साम्हूं अचनि थियूं त या त ॿिए काई आहे जंहिंजे करे पीपल्स पार्टी क़यादत हिन वक़्तु सख़्तु एहतिजाज में आहे या अञा ताईं बजट स्पीच शुरू न कई आहे पीपल्स पार्टी जा कारकुन। त अॼु बि जेकॾहिं पीपल्स पार्टी जे काफ़ी दोस्तनि तक़रीरूं कयूं या बजट खे सहेड़ण जे लाइ जेको उनखे टाइम मिलियो त उन्हनि इहो ई चयो त बजट त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो ज़रूरी शइ आहे उहा त असांखे मंज़ूर कराइणी आहे। पर बजट में वफ़ाक़ जेका आहे सिंध सां व्याख्याई पियो करे ख़ासि तौर ते जेके इंटीरियर सिंध जा मनसूबा आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसो त का वॾी रक़म न आहे रखी वई जंहिंजे करे जेके सखर हैदराबाद मोटरवे पंहिंजी जाइ ते जीअं तव्हां मेहराण हाईवे जो ज़िक्र कयो साॻे तरीक़े सां जेको इंडस हाईवे आहे जामशोरो जेको रोड आहे उहो केतिरे अरसे खां रोड जो शिकार आहे। सिंध सरकार पंहिंजे हिसे जा पैसा ॾेई छॾिया आहिनि पर हीउ मनसूबो मुकमल न पियो थिए। असां सां तव्हां गॾु ई रहो। सही साहिबु पाण अस्पतालनि सिहत जे हवाले अगरि सिहत जो ज़िक्र कयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो तव्हांजो सभिनि जो कंहिं न कंहिं बहाने अस्पताल में वञणु थिए थो। सरकारी अस्पतालनि में वञूं उते त ग़रीब माण्हुनि जी त एतिरी रश आहे जो तव्हांखे पेर रखण जी जाइ न मिलंदी। सरकारी प्राइवेट अस्पतालनि में बि इहा साॻी सूरत हाल आहे। एॾे वॾे अंग में जेके मरीज़ माण्हुनि जी बीमारी मिलावट वारियूं शयूं उहो सभु कुझु पंहिंजी जाइ ते आहे पर सरकार जो हिन तरफ़ ध्यानु ई न आहे। जीअं तव्हां ॿुधायो 40 अरब रुपया ख़र्च करे चुका पोइ ख़बर पई त भई हीउ मनसूबो कंहिं कम जो कोन्हे को जिते ख़र्च करिणो आहे माण्हुनि जे लाइ उन में केतिरी जेको आहे त वाध कई वई आहे ख़ासि तौर सिहत जी अगरि पाण ॻाल्हि कयूं त। ॾिसो सुभान जेका सिहत खाते जी बजट आहे ऐं मूं ही जेका ॻाल्हि पाण सॼो प्रोग्राम कयूं पिया त सिंध जी तरक़ी जी ॻाल्हि हले पई बिल्कुलु त तरक़ियाती बजट ते इन करे फोकस आहे त ज़ाहिर आहे सिंध में तरक़ी बजट रखंदा त सिंध में तरक़ी थींदी। सिंध में अस्पतालूं क़ाइमु थींदियूं स्कूल क़ाइमु थींदा ऐं ड्रेनेज जा सिस्टम जेके आहिनि उहो बहितर थींदो। त सिहत खाते जी बजट ते अचूं था त सिहत खाते जी जेका बजट आहे गुज़िरियल साल जी भेट में हिन साल घटाई वई आहे। हाणे गुज़िरियल साल हिननि जा 178 मनसूबा आहिनि सिहत खाते जा। हाणे 178 जेके मनसूबा आहिनि न सुभान साहिबु उन मां तक़रीबन 100 जे लॻभॻि अहिड़ा मनसूबा आहिनि जिन खे 20 साल जो अरसो गुज़री वियो आहे यानी 5 खां जेको आहे अरसो 5 साल खां वधीक अरसो गुज़रियो 5 खां 10 साल 15 साल 20 साल वॾियूं वॾियूं जेके अस्पतालूं मेडिकल जेके कॉलेज आहिनि या जेके एॾा उनखां अलावा बिन क़ासिम ॾांहुं इन्हनि खे वॾी हिकिड़ी अस्पताल ठाहिणी आहे ऐं उनखां अलावा ॿियूं जेके डिस्पेंसरियूं आहिनि तक़रीबन वॾियूं वॾियूं अस्पतालूं जेके आहिनि उहे उन्हनि खे हालांकि मनसूबो जेको आहे उहो 5 सालनि जे अंदरि मुकमल थियणु घुरिजे पर 20 साल खां वधीक अरसो गुज़री वञे थो जेको हुनजो स्ट्रक्चर हूंदो सरकार जॾहिं 5 सालनि लाइ अचे थी त घटि में घटि जंहिं मनसूबो शुरू कयो आहे उहो पंहिंजो मनसूबो मुकमल करे वञे त उहो जेको सिहत खाते जी जेका बजट आहे गुज़िरियल साल 178 मनसूबनि जे लाइ हिननि 21 अरब रुपया रखिया। हिन साल यानी जेका सुभाणे बजट पेश कई थियणु वञे पई 17 अरब रुपया जेके आहिनि बजट में यानी सिहत खाते जी तरक़ियाती बजट मां बि 4 अरब रुपयनि जी कटौती कई वई आहे। त ईअं ई जेका आहे सिंध जे ॿियनि डिपार्टमेंट्स में बि साॻी हालत आहे त सिंध जे तरक़ियाती बजट जी तमामु ख़राबु तरीन जेका हालत आहे ऐं सिंध जा जेके मौसमी तब्दीली आहे जिते बारिशूं न थियणियूं हाणे बारिशूं थियनि पियूं ख़बर नथी पए कॾहिं कहिड़े सूरत हाल ख़राबु थी सघे थी। एरीगेशन जो ज़िक्र कयूं छा त इहो बि हिकिड़ो मेन सब्जेक्ट आहे सरकार खे ई ध्यानु ॾियणो आहे त भई ख़ुदा न ख़ासिता सुभाणे का मौसमी तब्दीली थिए थी को वरी को सैलाब जी सूरत हाल ठहे उनजे लाइ केतिरो बजट आहे। ॾिसो एरीगेशन जा 230 मनसूबा आहिनि जेकी उहे सेम जो सेम उन्हनि रखिया आहिनि वरी ॿीहर नई बजट में 230 मनसूबनि जे लाइ हिननि जेका 31 अरब रुपया गुज़िरियल साल जी बजट में रखिया हिन साल 3 अरब रुपया रखिया आहिनि यानी तक़रीबन 1.5 अरब रुपयनि जो यानी 31 अरब रुपया गुज़िरियल साल हुई हिन भेरे 3 अरब रुपया रखण जी हिननि तजवीज़ ॾिनी आहे। त एरीगेशन जी कुझु हालत बहितर आहे ऐं उन्हनि मनसूबनि जी हाणे ॾिसणो इहो आहे त उते कमु कीअं थिए थो। सही आहे हिकिड़ो PND जो डिपार्टमेंट आहे मॉनिटरिंग रेगुलेशन डिपार्टमेंट उनजो कमु छा आहे उनजो कमु इहो आहे जो जेको उते सरज़मीन ते वञी करे उन प्रोजेक्ट्स जी इंस्पेक्शन करणी आहे त छा PC1 तहत इहे मनसूबा थियनि पिया ऐं उन्हनि में जेको बि मटीरियल इस्तेमालु थिए थो छा उहो मयारी आहे या गैर मयारी पोइ उनजी इंस्पेक्शन रिपोर्ट अचे थी उन रिपोर्ट खां पोइ फंड्स बंदि थी वेंदा अगरि जेका आहे उनजी सर्टिफिकेटरी न हूंदी त अहिड़ी क़िस्म जा जॾहिं डिपार्टमेंट बि तव्हांजा ठहियल आहिनि पोइ बि तव्हांजा मनसूबा 20 सालनि जे अंदरि जेके आहिनि उहे मुकमल कोन था थियनि 5 खां 10 साल थी वञनि था उन्हनि खे
ऐं 20 साल थी वञनि था। अच्छा साईं, इन विच में मां तव्हांखां ॿियो सुवाल बि आहे त हीअ जेके तरक़ियाती मनसूबा जेके 2025-26 में हिननि रखिया हुया, उन्हनि लाइ जेका रक़म बि रखी वई, उन्हनि मनसूबनि जी छा सूरत हाल आहे? त जंहिं अंदाज़ में सोचियो हो, हिकिड़ो तरीक़ेकार त तइ थींदो आहे, मनसूबो हेतिरे टाइम में मुकमल थींदो, हेतिरे पैसनि में मुकमल थींदो, उन्हनि जी छा सूरत हाल आहे? ॾिसो, बदकिस्मती सां त मनसूबा जेके आहिनि तक़रीबन उन्हनि खे 20 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे। मां इन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्टोरीज़ बि करे चुको आहियां। तक़रीबन 467 अहिड़ा मनसूबा आहिनि। हाणे हिननि मां जेके हिन बजट में जेके मनसूबा आहिनि 3600 समथिंग कुझु आहिनि, उन 3600 मां 450 मनसूबा अहिड़ा आहिनि, 467 अहिड़ा मनसूबा आहिनि जिन खे 5 खां 20 साल थी विया आहिनि। यानी उन्हनि जो तव्हां सोचींदा हूंदो त जेके इहे 400 मनसूबा जेकॾहिं 18 सालनि में बि ही मुकमल न करे सघिया आहिनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत खे 18 साल थी विया आहिनि। 18 साल गुज़रण बावजूदि उहे 450 मनसूबा जेके आहिनि उहे अमल कोन पिया थियनि, जिन ते तक़रीबन सिंध जे वॾे वज़ीर उन ते सीरियस नोटिस बि वरितो हो कंहिं दौर में, ऐं डिपार्टमेंट खे इहा तंबीह कई वई हुई त इहे मनसूबा छो नथा मुकमल थियनि ऐं उन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि। बाक़ाइदा सां उनजी स्टडी हिकिड़ी घुराई हुई। उन जे बावजूदि साॻा ई हर साल, हाणे गुज़रियल साल जेका हाणे ख़तमु थिए पियो साल, साॻा इहे 450 मनसूबा हिन बजट में चिंबड़ियल हुया। हाणे जेका नई जेको 40 अरब रुपए जो घटि लॻायो आहे हिननि ज़िले जेको हुकूमत जो जेको बजट आहे उन में, नथा सम्झो त हीअ जेको चलो नवां मनसूबा त न पिया ॾियनि, जेके मनसूबा तव्हां ॿुधायो रोड जो शिकार आहिनि, पोइ ही मनसूबा त ख़तमु थी वेंदा, त मुकमल थियण खां पहिरियों ई तबाह थी वेंदा। ॾिसो, इहा CM साहिबु इहा ॻाल्हि पहिरीं करे चुको आहे मीडिया टॉक में त बजट जेका आहे हिन भेरे तमामु ॾुखी आहे ऐं उन में जेके फिगर्स अचनि पिया उहे ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं असांजूं स्कीमूं ख़तरे में पइजी वेंदियूं। हाणे जेको तव्हां सवालु कयो था उहो CM साहिबु जवाबु ॾिए पियो त इन्हनि जूं स्कीमूं ख़तरे में पइजी वेंदियूं। बिल्कुलु ईअं ई आहे त जेकॾहिं तव्हां उन्हनि मनसूबनि जे लाइ बजट न रखंदव ऐं उन जी कास्ट बि वधी वेंदी, रुगो मनसूबा मुकमल न थींदा पर क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु बि पवंदो। जेका शइ अॼु तव्हांखे 100 रुपए में मिलंदी उहा 1 साल खां पोइ 200 रुपयनि जी थी वेंदी। यानी जंहिं मनसूबे जी 1 अरब रुपया कास्ट हुई, तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त जेको K4 जो मनसूबो आहे न, कराची जो मेगा मनसूबो आहे पाणी जो, उहो 25 अरब रुपयनि जी लागत सां 2007 में शुरू थियो हुयो, अॼु 200 अरब रुपयनि ते पहुतो आहे। असां जेको ही सॼो जेको मुंहिंजे ख़्याल में जेको डिस्टर्ब थियो आहे पहिरीं जी बनिस्बत पोइ ते विया असां सां ॿुधायो सभिनी खे कट लॻायाऊं सिक्योरिटी जे नाले ते, उहो सॼो उनजे करे शायदि ही सॼो मुतासिर थियो। अच्छा सॻी साहिबु, ही आम तौर ते माण्हुनि खे सरकारी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे, जेके पेंशन खणंदड़ आहिनि उन्हनि खे बजट जो तमामु वधीक जेको आहे बेचैनी सां इंतज़ारु हूंदो आहे। त थींदो ई रहियो आहे माज़ी में बि त जॾहिं वफ़ाक़ी सरकार जेतिरो वधाईंदी आहे उनजे लॻभॻि भी को अंग अखर हूंदो आहे। सिंध सरकार जी छा तजवीज़ आहे? सरकारी मुलाज़िमनि जी पघार में, पेंशन में छा अंदाज़ो आहे, केतिरो वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे? बजट जी सूरत हाल त मूं तव्हांखे महांगाई मुताबिक़ आहे या हिन बजट मुताबिक़ उन्हनि ठाहियो आहे सॼो? ॾिसो, बजट में जेका मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे, यानी जेका फाइनेंस डिपार्टमेंट तजवीज़ कई आहे, उहा तव्हांखे मां ॿुधाए छॾियां थो त जेका वफ़ाक़ी हुकूमत पघारनि ऐं पेंशन में वाधारो कयो आहे, सेम उहा, छाकाणि जो हिननि जी हालत तमामु ख़राबु आहे सिंध गवर्नमेंट जी। ॾिसो, डेवलपमेंट खे ही 300 अरब रुपयनि जो हिननि कट लॻायो आहे, ज़िले तरक़ियाती बजट खे हिननि 40 अरब रुपयनि जो कट लॻायो आहे, त इन जो मतिलबु त सूरत हाल कुझु बहितर कोन्हे। बिल्कुलु सूरत हाल हिननि जी ख़राबु आहे। त तजवीज़ हिननि इहा ॾिनी आहे त जेका वफ़ाक़ी हुकूमत पघारनि ऐं पेंशन में जेका वाध कई आहे उहा सेम जेका आहे उहा तजवीज़ हिननि ॾेई छॾी आहे फाइनेंस डिपार्टमेंट। हाणे सुभाणे 11 वॻे सिंध काबीना जो इजलास थींदो, उन्हनि सां मामिलो इहो डिस्कस थींदो। थी सघे वफ़ाक़ खां थोरो अॻिते वञनि, पर मूंखे कोन थो लॻे, छाकाणि जो जेका हिननि तजवीज़ ॾिनी आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत वारी ॾिनी आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी सगीर चांडियो साहिबु, तव्हांजी जेको असद शहर साहिबु, तव्हांजी महिरबानी नाज़रीन, तव्हां असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। हिकु तरफ़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका सरकार आहे उहा वफ़ाक़ी सरकार ॾाढो एहतजाज करे पई, उन्हनि खे मनाइण जी कोशिशि कई पई वञे। मुतालबो इहो आहे त हीउ जेको अवाम दोस्त बजट न आहे, जेके ॻाल्हियूं असां सां तइ कयूं वयूं उन्हनि में जेको आहे त अंगनि अखरनि में जेको आहे त वफ़ाक़ी सरकार हेर फेर कई आहे। अॼु बि इहा कोशिशि कई पई वञे, पर साॻे तरीक़े सां वरी जॾहिं सिंध जी बजट जो पाण ज़िक्र कयो आहे, सिंध जी बजट जी पाण ॻाल्हि कई आहे, त उते बि को अवाम जी भलाई जे लाइ के ख़ासि मनसूबा न आहिनि रखिया विया। हालत इहा आहे त जेके मनसूबा अॻुवाट हलंदड़ हुआ, नवां मनसूबा त न ठही सघंदा, पैसा ई सरकार वटि न आहिनि, पर जेके अॻुवाट पहिरां जेके मनसूबा हलंदड़ हुआ उन्हनि में तक़रीबन 40 अरब रुपयनि जी कटौती लॻाई वई आहे। हाणे हिकु त असां वटि सुस्त रफ़्तारी सबबु कमु थींदा आहिनि ऐं चई सघूं था पाण ईअं त इहे मनसूबा वक़्त खां पहिरियों ई ख़तमु थी वेंदा, कमु न हलंदो, उहो जेके रहियल सहियल जेको कमु हूंदो उहे माण्हू पटे
खणी वेंदा ऐं सॼो जेके पहिरियां जेके पैसा लॻा सरकार जा उहे ज़ियान वेंदा ऐं मजमूई तौर ते जॾहिं कराची जो प्रेशर आहे त कराची लाइ कुझु पैसा वधाया विया आहिनि पर मजमूई तौर ते सिंध जे ॿियनि जेके शहर आहिनि उन्हनि जे लाइ न। पर जेको मेन मामिलो आहे ख़ासि तौर ते इरिगेशन, सैलाब जी सूरत हाल, तालीम ऐं सिहत, उन ते बि हिन भेरे को ख़ासि फोकस नाहे रखियो वियो। मजमूई तौर ते जेका महांगाई आहे उन मुताबिक़ बि जेको सरकारी मुलाज़िम आहे, आम जेको मज़दूरी कंदड़ माण्हू आहे, उनजी पघार में का ख़ासि वाधारे जो इम्कान बि ॾिसण में न पियो अचे। सुभाणे बजट पेश थींदी, सॼा जेके अंग अखर साम्हूं ईंदा उनखां पोइ का वरी साफ़ ऐं सिधी ॻाल्हि करे सघिजे। अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए मामले ते कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अला भाई।